पंहिंजे मासूमाणे अंदाज़ ऐं पंहिंजी ॻोठाणी ज़िंदगीअ खे उजागर कंदड़ टिकटाकर अलीज़े सहर जा लखे चाहींदड़ आहिनि, पर संदसि मदाहनि लाइ अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन मासूम टिकटाकर जूं वीडियोज़ बि लीक थी वियूं आहिनि ऐं हिन फ़नकारा बाबति इहे ख़बरूं आहिनि त हिन शर्मसार ऐं पशेमान थी आपघात जी कोशिश कई आहे ऐं अस्पताल में दाख़िल आहे। के माण्हू त इहो बि चई रहिया आहिनि त हिन आपघात करे छॾियो आहे ऐं ख़ालिक़ हक़ीक़ी सां वञी मिली आहे। टिकटाकर अलीज़े जॾहिं टिकटॉक ते एंट्री ॾिनी हुई त संदसि पहिरीं वीडियो अहिड़ी मक़बूल थी हुई जो पोइ हुन वधीक वीडियोज़ ठाहिण शुरू कयूं। हिन टिकटाकर जी ख़ासि ॻाल्हि ॻोठाणी ज़िंदगी, ॻोठाणो लाइफ स्टाइल संदसि मासूमियत आहे जंहिं लखे मदाहनि जूं दिलियूं मोहे विधियूं। इन खां पोइ केतिरनि ई ॿियनि टिकटाकर्स ऐं यूट्यूबर्स संदसि इंटरव्यू कया, पर हिन ॻोठाणी ज़िंदगी गुज़ारींदड़ टिकटाकर सां बि शायदि धोखो थी वियो आहे जो हिन जी वीडियो लीक थी वई आहे। कुझु ॾींहंनि खां सोशल मीडिया ते वायरल वीडियो ते सभु अफ़सोस जो इज़हार करे रहिया आहिनि, चई रहिया आहिनि त ॿियुनि बोल्ड टिकटाकर्स जूं वीडियोज़ लीक थियूं ऐं हाणे हिन मासूमाणी फनकारा जूं वीडियोज़ लीक थियूं आहिनि ऐं खेसि बेइज़त कयो वियो आहे ऐं हूअ रोई रही आहे, पंहिंजी ग़लती ते पशेमान थी रही आहे। माण्हुनि जो चवणु आहे त इहो नौजवान टिकटाकर्स लाइ हिकु सबक़ु आहे त खणी केर बि हुजे उहो वीडियोज़ रिकॉर्ड कंदो आहे ऐं मौक़ो मिलण ते टिकटाकर्स जी इज़त दाव ते लॻाए सघे थो ऐं अहिड़ो ई अलीज़े सां बि थियो आहे। हिन वक़्तु संदसि मदाह परेशान ऐं हैरान आहिनि ऐं हक़ीक़तूं ॼाणण जी कोशिश करे रहिया आहिनि, छो त केतिरा ई माण्हू अलीज़े लाइ गुथा लफ़्ज़ बि ॻाल्हाइनि था ऐं इहा संदसि मदाहनि लाइ ॾुख जी घड़ी आहे। ॿिए पासे चवनि था त हू हिकु मासूम टिकटाकर आहे जंहिंखे संदसि वेझे दोस्त फ़ोन ते ॻाल्हाए वीडियो रिकॉर्ड करे वेसाह घाती कई आहे। वापेदारनि जो चवणु आहे त आमिर लियाकत बि उहो शख़्स हो जंहिंजूं वीडियोज़ लीक थियूं हुयूं ऐं पोइ उहो थियो जेको सभिनी ॾिठो। कंहिंखे तनक़ीद जो निशानो न बणाइणु घुर्जे जो संदसि जीअण जंजाल थी वञे। होॾां पंहिंजी हिकु वीडियो बयान में हुन चयो आहे त हाणे हू के बि वीडियोज़ न ठाहींदी ऐं पंहिंजे यूट्यूब ते बि के वीडियोज़ अपलोड न कंदी। लॻे थो हू दिलि बर्दाश्ता थी वई आहे। होॾां संदसि आपघात वारियुनि ख़बरुनि जे हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हुन आपघात न कयो आहे, नई आपघात जी कोशिश कई आहे। इन हवाले सां सभु ख़बरूं ग़लति आहिनि। इन जी तस्दीक हिकु यूट्यूबर संदसि भाउ सां ॻाल्हाए कई आहे ऐं उहा वीडियो यूट्यूब ते शेयर कई वई आहे। वापेदारनि जो चवणु आहे त अलीज़े खे पहिरियां सोशल मीडिया जी का बि ख़बर न हुई, हू पोस्ट कराइण लाइ बि ॿियनि जी मदद वठंदी हुई ऐं थी सघे थो त इन ई दौरान हू पंहिंजो ग़लति इस्तेमालु कराए वेठी हुजे।